ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। मलीर में मोहन जे दड़े जे दौर जो ॻोठ दरियाफ़्त निशानियूं हथ कयूं आहिनि। सिंधु तहज़ीब जे हज़ारनि सालनि जो माॻ मलीर बि मिली वियो आहे। आर्कियोलॉजी खाते अमेरिकन टीम सां गॾु माॻ हथ करे वरितो। आर्कियोलॉजी खाते अलाह ॾिनो जो मक़ाम जो नालो ॾेई हड़ापन दौर जो बोर्ड हणी छॾियो आहे। डीसी मलीर पहुची तारीख़ी माॻ खे महफ़ूज़ करण जूं हिदायतूं करे छॾियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर तव्हां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मलीर में मोहन जे दड़े जे दौर जो ॻोठ दरियाफ़्त थियो आहे। निशानियूं हथ कयूं वियूं आहिनि। सिंधु तहज़ीब जे हज़ारनि सालनि जो माॻ मलीर बि मिली वियो आहे। आर्कियोलॉजी खाते अमेरिकन टीम सां गॾु माॻ हथ करे वरितो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मंज़ूर सोलंकी खां। जी मंज़ूर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? मलीर में मोहन जे दड़े जी उरूज वारे दौर जी जेका ॻोठ जी दरियाफ़्त थी आहे, जंहिंजी निशानियूं हथ कयूं वियूं आहिनि। सिंधु तहज़ीब जी हज़ारे सालनि जो माॻ जेको आहे कराची जे मलीर में मिली वियो आहे। आर्कियोलॉजी डिपार्टमेंट अमेरिकन टीम माॻ हथ करे वरितो आहे। सिंध जी हज़ारे सालनि जी तारीख़ साम्हूं अची वई आहे। आर्कियोलॉजी डिपार्टमेंट अलाह ॾिनो जो मक़ाम जो नालो रखे छॾियो आहे, जेको ॿुधाए पियो त हज़ारे साल जेको आहे पुराणो जेको आहे माॻ आहे। हिन जो माॻ जो बोर्ड बि लॻायो वियो आहे। आर्कियोलॉजी टीम जो चवणु आहे त अलाह ॾिनो साइट ते जेको आहे डिप्टी कमिश्नर मलीर ऐं जेको आहे अमेरिकन टीम जेको आहे उहो गॾिजी दौरो कयो आहे। हुननि चयो आहे त डमलोटी मलीर नदी जे कप ते क़ाइम अलाह ॾिनो जेको माॻ आहे, जेको मोहन जो दड़ जहिड़ो बिल्कुलु जेको आहे हिकु जहिड़ा ई रखे थो। जेकी टीम हुई जेको 1974 खां जेको हिन माॻ ते कमु शुरू कयो। 2023 ते जेको आहे अमेरिकन आर्कियोलॉजी जे माहिरनि खे पिणु घुरायो वियो आहे। जेको आहे हिन वक़्तु जेको आहे हिते टीम जेको विज़िट कयो आहे ऐं सॼो जेको आहे निशानियूं हथ कयूं आहिनि। ॿुधायो थो वञे त हे जेको तारीख़ी माॻ आहे जंहिंखे महफ़ूज़ कयो पियो वञे ऐं हिन ते वधीक जेको आहे कमु कयो वेंदो। डिप्टी कमिश्नर मलीर सलीमुल्ला ओढो जेको आहे आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ असां सिंध जी जेके आहे सकाफ़त आहे, जेकी दरियाफ़्त थी आहे, हिन जी खोटाई जो कमु जेको आहे उहो जारी आहे। मोहन जे दड़े जे दौर जूं निशानियूं हिते मिलियूं आहिनि ऐं काफ़ी शयूं जेके असांखे मिलियूं आहिनि। हिन माॻ खे असीं जेको आहे महफ़ूज़ कंदासीं, छो जो सिंधी सकाफ़त जो हिकिड़ो विरसो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मंज़ूर अपडेट करण जे लाइ।